असांखे बि जेको आहे सो इहो सम्झणु खपे ऐं इहो ख़्यालु रखणु खपे। असीं जिते बि रहूं था, घर में रहूं था, स्कूल में रहूं था या समाज में रहूं था, इहे टे जायूं आहिनि फ़िलहालु जिन ते असीं रहूं था। उते जेके असां जेके उसूल ठाहिया आहिनि, उते असां जे लाइ जेके कानून जेके ठहिया आहिनि, जेके पीरियड ठहिया आहिनि, टाइम टेबल आहे, सुभाणे स्कूल वञिणो आहे त हर हाल में स्कूल वञिणो आहे। ईअं न थिए जेको आहे न अॼु कोन थो वञा, अॼु तबियत ठीकु कोन्हे का, अॼु मथे में सूरु आहे, इहे बहाना कोन हलंदा। बहानो थियो माना त असां अहद टोड़ियो। तंहिंजे करे पाण खे इहो ख़्यालु रखणु खपे जेके पाण वाइदा करियूं था, जेके पाण वचन करियूं था, जेके पंहिंजूं रीतियूं आहिनि, जेके पंहिंजा रस्मूं आहिनि, जेके पंहिंजो या पंहिंजा जेके क़ाइदा ऐं कानून आहिनि जिन में पाण ॿधियलु आहियूं, उन्हनि जो पाण खे पास रखणु खपे, उन्हनि जो ख़्यालु करणु खपे। जेकॾहिं पाण आइन ते ऐं मंशूर ते अमल न कयो, पंहिंजे क़ाइदनि ऐं कानूननि ते अमल न कयो, उनजो नुक़सानु थींदो। पोइ ॾिसो केॾो वॾो नुक़सानु थी वियो जो लीला जी बादशाही हली वई। ऐं ईअं असांजो मक़सदु, छो त बादशाही छा आहे, इहो लीला जो मक़सदु हो माण्हू जो वॾे खां वॾो ॿियो कहिड़ो मक़सदु थी सघे थो, माण्हू खे बादशाही मिले। हाणे असीं पढ़ूं था त छाजे लाइ पढ़ूं था, त असांखे बि सुभाणे का न का नंढड़ी बादशाही खपे थी ऐं ख़ुशी खपे थी। ऐं उनजे लाइ जेकॾहिं असां जेके उसूल ठाहिया आहिनि, असांजे स्कूल वारनि, असांजे हुकूमत वारनि, जेकॾहिं उहे सुठा आहिनि त उन्हनि ते असांखे अमल करणु खपे। जेकॾहिं असां उन्हनि ते अमल कयो त असीं ॾाके ब ॾाके कामयाबियूं हासिलु कंदा वेंदासीं। ऐं नेठि जेको आहे पंहिंजी विञायल बादशाही जेका आहे असां उहा बि माण्हू हथु करे सघे थो, पर असां त अञा हिकिड़ी नई बादशाही, नओं हिकिड़ो तस्वर आहे जंहिं ॾांहुं असीं वञूं पिया। उन लाइ असांखे तमामु एहतियात करिणो पवंदो। महिरबानी तव्हांजूं, ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं जेसिताईं हयाती आहे तेसिताईं तव्हांखे पिया कहाणियूं ॿुधाईंदासीं।